अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल ये ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब कर हाल ते क्लिक कयो दोस्तों। तो बिना देर तो अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं त आलिया ऐं पिया जी जेका मुलाक़ात थी दोस्तों, हुन में सांवल बि हुयो ऐं सांवल जो उते हुजणु जेको आहे त आलियान खे सुठो न लॻो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पिया खे जेको आहे त आलियान चवणु लॻो त जेकॾहिं तूं चाहीं त अञा बि मां तुंहिंजे करे सभु कुझु सही करे सघां थो, जे तूं चाहीं त पिया जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चवणो हो, जेकॾहिं तूं मूंखे अपनाइणु चाहीं थो, पंहिंजो करणु चाहीं थो त तोखे मूंसां थाणे ते गॾु हलणो पवंदो ऐं पंहिंजे पीउ जे ख़िलाफ़ु जेको आहे त नाजाइज़ जे ख़िलाफ़ु एफआईआर कटाइणी पवंदी। जे अगरि मां ॾोही थी निकिरां ऐं जेके पुराणा रिकॉर्ड जेके कूड़ा था निकिरनि त मां जेको आहे त हरजानो भरण लाइ तयारु आहियां ऐं तुंहिंजे पीउ मां जे क़दमनि ते हथु रखी ऐं माफ़ी वठण लाइ बि तयारु आहियां, जे अगरि मां ॾोही निकितसि त। आलियान त जेको आहे त उन महिल त पिया जी ॻाल्हियुनि खे गौर न ॾिनो, पर उन खां बाद में जेको आहे त घर वञी सोचणु लॻो ऐं एस.एच.ओ. बाबर जेको आहे त उन निसार सां गॾु ॾिसी करे ऐं जेको सोचणु लॻो त हिन सां जेको आहे त निसार ऐं जेको बाबा जो कहिड़ो तालुक़ु आहे, जॾहिं त हीअ जेको आहे त असलम जे केस में जेको आहे त एस.एच.ओ. फाथल आहे त हिन जो हिते छा वञे। ऐं जेको आहे त दोस्तों त हुन पैसनि जे एवज़ जेको आहे त सी कैमरा जो हिकु वीडियो बि हथु कयो आहे दोस्तों, फुटेज हथु कया आहिनि सी कैमरा जा, जेके नेक्स्ट एपिसोड में जेको तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त उहे जेको आहे त ऑन कंदो ऐं थाणे वारनि खे ॾींदो। ऐं एस.एच.ओ. बाबर जेको आहे त तमामु जल्द जेको आहे त हिकु गहरे ॼार में फासण वारो आहे ऐं मूसा बि जेको आहे त परेशान थी वियो आहे, दाऊद मूसा, छो त आलियान जेको आहे त हुनखे सिधो जवाबु ॾिनो आहे त मां जेको आहे त अमेरिका कोन वेंदुसि ऐं कुझु अहिड़ा मसइला आहिनि जिन खे सुलझाइण खां बाद में मां वेंदुसि, पर फ़िलहालु जेको आहे त मुंहिंजी फ़्लाइट जेको आहे त कैंसिल कई वञे, मां हिते ई आहियां। ऐं दोस्तों सांवल बि जेको आहे त पिया खे सम्झाइणु लॻो त आलियान तोसां हेतिरो प्यारु करे थो त तोखे आलियान सां अहिड़ो सलूक न करणु खपे हा। ऐं हू त आख़िरी बार तोसां मिलणु आयो, उन खां बाद में अमेरिका हलियो वञे हा, तूं हुन सां जेको आहे त खिली मिली हा ऐं जेको आहे त हुनखे जो का बि अहिड़ी ॻाल्हि न करी हा हुनजे पीउ जे मूसा जे बारे में, छो त हुनखे हुनजे बैकग्राउंड जी का बि ख़बर न आहे। त पिया चए त मां सम्झां थी, बिल्कुलु हुनखे पंहिंजे पीउ जे बैकग्राउंड जी ख़बर न आहे, पर हुनजे आॾो सच ॻाल्हाइणु जेको आहे त ज़रूरी हुयो इंतिहाई। सांवल जी उहे ॻाल्हियूं जेका त पिया जी दिलि खटे वरिती ऐं सांवल खे ॾिसी करे पिया चवणु लॻी त तुंहिंजी दिलि में एतिरो रहम ऐं प्यारु आहे मुंहिंजे लाइ, जो त हू त तोखे ग़लति सम्झी रहियो आहे आलियान, पर तूं हुनखे कॾहिं बि ग़लति नथो सम्झी ऐं अञा बि मूंखे सम्झाईंदो त हुन सां तोखे प्यार सां ॻाल्हाइणु खपे हा। दोस्तों ही हुई असांजी वीडियो, वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।